जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं ऐं हाणे ज़िक्र कंदासीं त असांजे समाज में एहतिजाज करणु आइन बि असांखे इजाज़त ॾिए थो। हर माण्हू खे एहतिजाज जो हक़ मिलियल आहे। पुरअमन एहतिजाज हर माण्हू करे सघे थो, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त असां वटि हर शोबे जा माण्हू एहतिजाज करण ते मजबूर हूंदा आहिनि। ईअं इहा रिवायत छो पइजी वई आहे त जेसीं ताईं को बि माण्हू एहतिजाज नथो करे, उहो अची पुलिस जूं लठियूं नथो खाए, गिरफ़्तारियूं नथो ॾिए, प्रेस क्लबनि जे आॾो वेही उहे एहतिजाज ऐं रड़ियूं ऐं कूकू नथो करे, तेसीं ताईं उहे वास्तेदार खाता, उहे इदारा, हुकूमतूं उन ध्यानु छो नथियूं धरनि ऐं उहे मुतालबा उन्हनि जा पहिरियां ई उहे उन्हनि खे जेके उन जा जाइज़ हक़ आहिनि उहे छो नथो ॾेई सघनि। इहो बि पंहिंजे ते वॾो सुवालु आहे। ॻाल्हि कंदासीं त मुख़्तलिफ़ शोबनि जा माण्हू एहतिजाज करण जे लाइ कराची प्रेस क्लब ते गॾु थियनि था। सॼी सिंध मां जेके माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि जा, उहे सरकारी मुलाज़िम हुजनि, ख़ानगी हुजनि, उहे एहतिजाज कनि था। तनज़ीमी माण्हू बि एहतिजाज कनि था। उस्ताद हुजनि या जेके मुख़्तलिफ़ ॿिया खाता आहिनि, रेवेन्यू आहे, आपाशी आहे, मुख़्तलिफ़ खातनि जा माण्हू मुलाज़िम जेके आहिनि उहे हेल्थ जा हुजनि, उहे एहतिजाज करण ते मजबूर थियनि था, एहतिजाज बि कनि था। अॼु एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। गुज़िरियल ॾींहं खां वठी ई जेके माण्हू आहिनि उहे एहतिजाज कनि पिया। कराची प्रेस क्लब जे आॾो सिंध ब्लाइंड एसोसिएशन एहतिजाज करे पई ऐं अॼु उन्हनि रेड ज़ोन ॾांहुं वधण जी कोशिशि कई आहे त उन्हनि खे पुलिस रोकियो आहे। लाठी चार्ज न थियो आहे, पर उते उन्हनि खे रोकण जी ज़रूरु कोशिशि कई वई आहे। मख़सूस माण्हू जेके असांजा आहिनि या स्पेशल जेके पर्सन्स आहिनि समाज जा, त उन्हनि खे बराबरी जा हक़ मिलणु घुरिजनि। उन्हनि खे नौकिरी, कारोबार ऐं मुख़्तलिफ़ जेका ज़िंदगी जा शोबा आहिनि उन्हनि में उन्हनि खे बराबरी जा मौक़ा मिलणु घुरिजनि। उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि, उहे एहतिजाज ते छो मजबूर थिया आहिनि, असांखे कराची मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर आमिर सुप्रे जॉइन कयो आहे। जी आमिर, भलीकार चवां थो, कहिड़ा मुतालबा आहिनि ब्लाइंड एसोसिएशन जा? हाँ जी बिल्कुल, अली रज़ा सिंध ब्लाइंड एक्शन कमेटी जा जेके ही अगवान आहिनि उहे मुसलसल एहतिजाज करे रहिया आहिनि। ही पहिरियां बि कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाज करे रहिया हुआ। हिन जा मुतालबा इहे आहिनि त ग्रेड 1 खां जेको ग्रेड 4 आहे उहो उन्हनि खे जेको आहे सो त रेगुलर कयो वञे ऐं जेकी माज़ूर कोटा आहे उन्हनि में जेको आहे सो उन्हनि खे 5% नौकरियूं ॾिनियूं वञनि। पर हिननि जो चवणु आहे त जेके आला अमलदार आहिनि उहे असांखे चई रहिया आहिनि त जेके पंहिंजो माज़ूर कोटा आहे उन में ही जेके ब्लाइंड आहिनि उहे शामिल नथा थियनि। पर ही तमामु पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि। हिननि जो चवणु आहे त असीं सेक्रेटरी खे बि पिणु इहे मिसाल ॾेई चुका आहियूं त जेके माज़ूर कोटा आहे उन में ब्लाइंड बि अचनि था। हिननि जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान बि ऑर्डर ॾेई चुकी आहे त जेके ब्लाइंड आहिनि उन्हनि खे जेको आहे माज़ूर कोटा में जेको आहे दाख़िल कयो वञे। पर अॼु कराची प्रेस क्लब खां रेड ज़ोन वञी रहिया हुआ त जेको बार्डर आहे रेड ज़ोन जो उते हिननि खे पुलिस पारां रोकियो वियो ऐं 3 जेके ब्लाइंड हुया उन्हनि खे पुलिस पिणु जेको आहे गिरफ़्तार कयो ऐं 2 जेके हिननि जा अॻुवान हुया उहे इंतिहाई जेको आहे पुलिस सां शिकत आणण में जेकी बेहोशी वारी हालत हुई ऐं उहे ॾिसण में आया त जेके उन्हनि खे साह जी पिणु तकलीफ़ हुई। उहे दावूं कंदा रहिया त जेको असांखे एम्बुलेंस ॾिनी वञे त जेकी रेस्क्यू कयो वञे हिन असांजे अॻुवान खे। पर ॾिसण में इहो ई आहे त पुलिस उहा ई कई त जेको आहे हिननि खे अॻिते नाहे छॾिणो ऐं हिननि सिर्फ़ु इहो चयो त असांखे वज़ीर आला हाउस तरफ़ वञणु ॾिनो वञे। असीं जेकी दांह आहे जेके असांजा मुतालबा आहिनि उहे असां वज़ीर आला सिंध खे ॿुधायूं जीअं उन्हनि ते अमल कयो वञे। पर पुलिस पारां जेको आहे रेड ज़ोन में हिननि खे दाख़िल न थियणु ॾिनो वियो। आमिर, इंतिज़ामिया मां, ज़िले इंतिज़ामिया मां या वास्तेदार कंहिं खाते मां या हुकूमती नुमाइंदो को बि जेको आहे सो एहतिजाज करण वारनि वटि पहुतो या न पहुतो, त उनजा कहिड़ा सबब आहिनि जो उन्हनि जे एहतिजाज ते ध्यानु नथो ॾिनो वञे? अलविदा हिन महिल ताईं जेके आहे उन्हनि वटि को बि नुमाइंदो नाहे पहुतो ऐं सिर्फ़ु पुलिस ई उन्हनि जे लाइ बीठी हुई ऐं पुलिस सिर्फ़ु उन्हनि खे इहो चई रही हुई त असीं तव्हांजा जेके डिपार्टमेंट आहिनि या तव्हांजा जेके कंसेंसिस ऑफिसर आहिनि उनखे घुराइण जी कोशिशि कयूं पिया। पर हू बज़िद हुया ऐं ज़ाहिर आहे ही ब्लाइंड उहे आहिनि जेकी अखियुनि खां माज़ूर हूंदा आहिनि। पर उन्हनि जी कोशिशि ज़रूरु हुई ऐं इंतिहाई हिकिड़ी कोशिशि ॾिसण में आई ऐं नथो चई सघिजे त माना जेकी उन्हनि जी कोशिशि हुई उहा रागान में थी। पुलिस बि कोशिशि करे रही हुई त हिननि खे लठबाज़ी खां थोरो परे रखियो वञे। पर हुननि जी आख़िर ताईं इहा कोशिशि हुई त असांखे वज़ीर आला हाउस तरफ़ ॾिनो वञे। वॾी महिरबानी आमिर इन हवाले सां आगाह करण जे लाइ। जी नाज़रीन, असां राब्तो कयो आहे सिंध ब्लाइंड एसोसिएशन जा अॻुवान आहिनि, एहतिजाज करे रहिया आहिनि। नादिर अली हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे। जी नादिर अली, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार कयां थो। नादिर अली, कीअं था अॼु तव्हांजा जेके मुतालबा आहिनि उहे कहिड़ा आहिनि ऐं हिन वक़्तु तव्हां किथे आहियो? छा हिन वक़्तु एहतिजाजी कैंप ते आहियो? गुज़िरियल ॾींहं खां तव्हां एहतिजाज करे रहिया आहियो। तव्हांजा पहिरियां त इहो ॿुधाइजो तव्हांजा मुतालबा कहिड़ा आहिनि
ऐं उन खां पोइ इहो ज़रूरु ॿुधाइजो त हिन वक़्त ताईं तव्हां सां केरु मिलणु आयो आहे न आयो आहे या छो न आयो आहे? जी असां हीअं जेका न प्रेस क्लब जी तरफ़ मौजूदु आहियूं जंहिं मां उस जे असांजे बार रोक कयोसीं, लेकिन हिते जेको आहे पुलिस जी तरफ़ां असांजे मथां तशदुद थियो आहे। मां पाण ज़ख़्मी थियो आहियां, मुंहिंजा कुझु माण्हू आहिनि पाण उहे ज़ख़्मी थिया आहिनि, लेकिन आला हुकम खां अञा ताईं को बि जेको आहे न माण्हू न आयो आहे असां मिलण। सवाइ कल्ह जे डिप्टी असिस्टेंट कमिश्नर जेका आहिनि उहे आया कल्ह साउथ खां, उन्हनि असांखे यकीन ॾियारी आहे कि असां तव्हांजी ॻाल्हि अॻिते ताईं पुॼायूं था। असां चयोसीं सर असांजो कल्ह जेको आहे मुतालबो कल्ह असां जेको आहे पर मां न असां कल्ह जेका वेंदासीं 1 बजे खां पोइ रेड ज़ोन जी तरफ़ निकिरंदासीं। त हुन चयो न तव्हां हाली कुझु न कयो, इंशाल्लाह असां तव्हां सां कल्ह हिते मीटिंग कंदासीं, लेकिन अञा ताईं को बि न आयो सर। उनखां अलावा इहो कि असां ॿई मुतालबा आहिनि हुकूमत खां कि हिकु त असांखे जेको असां कॉन्टीजेंसी आहे उहा असांजी ख़तमु कई वञे, असांखे सभिनी खे रेगुलर कयो वञे, छोकी 4,000 सीटूं आहिनि सुप्रीम कोर्ट जे तहत। उनखे सर पिछले 7 महीननि खां जेको आहे उनजे मथां प्रोसेस हले पियो। हींअर बि जेको आहे सर यकीन कयो ब्लाइंड खे जेको आहे न हर जॻह ते इग्नोर कयो थो वञे। जेकियूं सीटियूं आहिनि 1 खां 4 ग्रेड में, उनमें सिर्फ़ु इहो ॿुधायो कि ब्लाइंड लाइ को बि इनमें जॉब आहे ई न। त सर इन मजबूरी जी वजह सां जेको आहे न असां हिते अॼु प्रेस क्लब ते मौजूदु आहियूं। तक़रीबन 8-9 ई असांजो धरनो आहे। नाज़िर अली, तव्हां कंहिं खाते में मुलाज़िम आहियो हिन वक़्तु जीअं तव्हां ॿुधायो पिया त रेगुलर कयो वञे, इन ॻाल्हि खे थोरो वाज़े कजो। सर रेगुलर ईअं कयो वञे कि असां हींअर जेका खाते में आहियूं तमामु DC जेका 22 खां 23 ज़िला आहिनि असांजा पूरे सिंध में, जेकमा बाताणी, कराची खां जेकमा बाताणी, उनमें सर तमामु जेका असांजा ब्लाइंड आहिनि जेका डेलीवरी स्टे उन्हनि खे डिसीजन ऑफिस में रखियो वियो आहे। उनमें का बि पोस्ट न ॾिनी वई, सैलरी बि वॾी मुश्किल सां मिलियूं आहिनि 7 महीननि खां पोइ। ऐं ॿियो इहो आहे कि सर असांजो मुतालबो कि काफ़ी सारी जॉब्स आहिनि जेकी ब्लाइंड करे थो सघे, जंहिंमें तव्हांजो अला भलो करे कि ऑफिस वर्क आहे, ऑफिस बॉय आहे, उनखां अलावा पब्लिक डीलिंग आहे, कॉल सेंटर आहे, उनखां अलावा जेका बेलदार जी नौकरी आहे, चेयर नेटिंग आहे, त काफ़ी सारी अहिड़ी जॉब आहिनि जेकी ब्लाइंड करे थो सघे, लेकिन अलमी इहो आहे कि अञा ताईं जेको आहे असांखे पंहिंजो हक़ न आहे मिलियो। अच्छा, केतिरो तइदाद हूंदो नाज़िर अली अंदाज़नि सॼी सिंध में जेके तव्हां ॿुधायो पिया त 22-23 ज़िलनि जा जेके हिन वक़्तु उते पहुतल आहिनि, त केतिरो तइदाद आहे जेके हिन मामले सां मुतासिर थियनि पिया या जिन जा जेके मुतालबा आहिनि उहे न पिया मञिया वञनि? सर तक़रीबन 200 खां 250 ब्लाइंड आहिनि। असां 155 जी लिस्ट पॉइंट धरने में ॾिनी। हींअर असां तक़रीबन 200 खां 250 ब्लाइंड जेका अफ़राद आहिनि तमामु ज़िलनि मां आयल आहिनि हिते। अच्छा, हिन वक़्तु तव्हां सां केर बि मिलण न आया आहियो नाज़िर अली, उन हवाले सां तव्हां कहिड़ो लाइ अमल जोड़ियो आहे? तव्हां अॼु बि रेड ज़ोन वधण जी कोशिशि कई, हाणे लाइ अमल कहिड़ो जोड़ियो आहे तव्हां? सर लाइ अमल असांजो इहो आहे कि असां सां हींअर केर बि न आहे मिलण आयो। असां काफ़ी देरि ताईं हिते वेठा आहियूं, CM हाउस जी तरफ़ जे रोड ते वेठा आहियूं। असांखे हिते पुलिस वारा रोके वेठा आहिनि, बेजल वग़ैरह लॻल आहिनि। अगरि हींअर को बि असां मिलण नथो अचे त असां रेड ज़ोन जी तरफ़ वेंदासीं, वरी पूरी राति रहणो पए, लेकिन कोई त न आहे। वॾी महिरबानी नाज़िर अली, तव्हां हिन हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अल्लाह ने के